बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खणी जो मेज़बान अज़हर गुल सरकी एक दफ़ो ॿीहर अव्हांजे अॻियां हाज़िर आहियां। असांजो हिन वक़्तु जेको प्रोग्राम आहे उहो जैकोबाद ज़िले अंदरि जेका एजुकेशनल सूरत हाल आहे उन मुतलिक़ आहे। जैकोबाद ज़िले अंदरि जेके तालीम खाते जी हिकिड़ी लिटरेसी डिपार्टमेंट शोबो आहे ऐं ॿियो एजुकेशन वर्क्स आहे। एजुकेशन वर्क्स जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त उनजो त अॻ में ई बेड़ो ॿुॾो पियो आहे। उहो हुते स्कूलनि जी इमारतूं या त किथे ठाहिण जे लाइ अणपूरियूं छॾियूं वियूं आहिनि या त किथे कागज़नि में उहे कंप्लीट आहिनि, उहे बुनियादी तौर ते उहे इमारतूं ठहनि कोन थियूं। उन्हनि जा अरबे रुपया स्कीमनि में कागज़नि में ॼाणाए उहे हड़प कया वञनि था। हिते उहो जेको एजुकेशन वर्क्स जो हाल उहो आहे। ॿिए तरफ़ वरी जेको एजुकेशन लिटरेसी वारो शोबो आहे उनजो बि सॼो हाल पूरो लॻो पियो आहे। उनजो जेको एलिमेंट्री साइड आहे या सेकेंडरी साइड आहे, उन्हनि ॿिन्हिनि पासनि ॾे जेको घोस्ट टीचर्स वारी सूरत हाल आहे उन्हनि स्कूलनि खे वीरान करे छॾियो आहे। ख़ासि तौर ते जेके फीमेल साइड वारो शोबो आहे उहे केतिरा ई मेल फीमेल साॻी ॻाल्हि आहे। फीमेल साइड ते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं जैकबाबाद सिर्फ़ तालुके जी, त जैकबाबाद तालुके जे कादरपुर हाई स्कूल या भले ॾिनो आबाद वारो जेको गर्ल्स हाई स्कूल आहे, कादरपुर गर्ल्स स्कूल आहे, उन में जेके टीचर्स आहिनि उहे केतिरनि ई वरियनि खां वठी उन स्कूल में कोन थियूं अचनि ऐं उहे स्कूल वीरान आहिनि ऐं शागिर्दनि खे तालीम उते कोन थी ॾिनी वञे। केतिरा ई अहिड़ा उस्ताद आहिनि एलिमेंट्री साइड ते बि जेके अलाए केतिरे वरियनि खां वठी 8 सालनि खां 10 सालनि खां वठी उहे बिल्कुलु ज़ाहिर कोन्हनि। उन्हनि जो बायोमेट्रिक वारो जेको शोबो आहे उन्हनि सां बि उन्हनि जी ॼण त फिक्सेशन थियल आहे। उहे टीचर्स के कराची वेठियूं आहिनि, के हैदराबाद वेठियूं आहिनि, के इस्लामाबाद वेठियूं आहिनि, उनजी सैलरीज़ हलनि थियूं। ऐं जेके तालीम खाते जा ऑफिसर आहिनि उहे त ॼणा उहे बेवस आहिनि या वरी उहे उन्हनि सां ॿिट बणियल आहिनि। कंहिं बि क़िस्म जो को एक्शन कोन थो थिए। बायोमेट्रिक जा जेके बायोमेट्रिक असिस्टेंट्स आहिनि उहे मॉनिटर्स वञी उते कंहिंजी उनजी फिक्सेशन थियल आहे, उहो उनखे या त अॻुवाट ॿुधाए था छॾनि, उहे उन ॾींहं ते उन्हनि जा माण्हू अची करे उन्हनि खे पहुचाइनि था महीने अध में को हिकु अधु ॾींहुं अची बायोमेट्रिक वारे ॾींहं ते। या त वरी केतिरियूं टीचर्स ऐं टीचर अहिड़ा बि आहिनि जिन खे चीफ मॉनिटरिंग ऑफिसर जेको डिस्ट्रिक्ट जो आहे उन केतिरा ई भेरा गैर हाज़िर ॼाणायो आहे। उन्हनि खे ॾिठो आहे त उहे पंहिंजे स्कूलनि में मौजूदु न आहिनि। उन्हनि पंहिंजी रिपोर्ट बि कढी आहे। उहा रिपोर्ट उन्हनि डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खे उमाणी आहे, तालीम खाते जे सेक्रेटरी खे उमाणी आहे, पर उहे क़तई तौर ते स्कूलनि में मौजूदु न आहिनि। वरी केतिरनि ई स्कूलनि में हिकिड़ी ॿी सियाणप कई वई आहे त उहे टीचर्स जेके असुल आहिनि उन्हनि पंहिंजी जाइ ते 5-5 हज़ार में एवज़ी हिकिड़ी छोकिरियूं रखी छॾियूं आहिनि जेके उन्हनि जी जाइ ते नाले मात्र कमु कंदियूं आहिनि। 5,000 उहे छोकिरियुनि खे उहे टीचर्स ॾियनि थियूं, बाक़ी 1.5-2 लख जी जेके सैलरीज़ आहिनि उहे पाण खणनि थियूं। 5,000 में हिकिड़ी उते मुक़ररु करे था छॾनि एवज़ी छोकिरी जेका वीचारी या त मिडल पास आहे या त वीचारी उहा अणपढ़ी आहे, मिड़ई नाले मात्र उते ॻणण खां छड़ो अचे थी त हे फिलाणी टीचर आहे। हाणे अहिड़े सूरत हाल में उहो तालीम जो बेड़ो ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो ॿुॾंदो नज़र अचे थो। हिते ॿारनि खे तालीम जो ज़ेवर सां आरास्ता जेको करिणो हुजे थो उहो ॿार तालीम खां महरूम रहनि था। स्कूलनि में केतिरियूं ई टीचर आहिनि। जेकॾहिं असां हाजन शाह स्कूल आहे जैकबाबाद ज़िले अंदरि हाई स्कूल आहे, गर्ल्स हाई स्कूल आहे, उन में केतिरियूं टीचर आहिनि जेके वरियनि खां वठी ग़ाइबु आहिनि ऐं उन्हनि को कोई पुछण वारो कोन्हे। इन सूरत हाल में जॾहिं हितां जे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सां राबितो कयो वियो त उन फॉर्मेलिटी तौर ते हिकिड़ा जेके आहिनि तवजो ॾियारियो, नोटिस उन्हनि ॾे मोकिलिया। उहो नोटिस त इहे अहिड़ा कई दफ़ा फॉर्मेलिटी खां उहे ॾिना वेंदा आहिनि जंहिंजी उन टीचर्स खे बि ख़बर आहे। हितां जा ऑफिसर ऑफ द रिकॉर्ड वारी ॻाल्हि करे चवनि था त जेके औरतूं नथियूं अचनि उहे तमामु ताक़तवर धुरियुनि जे घराणनि जूं आहिनि ऐं उन्हनि खे असां कुझु करे नथा सघूं। हाणे जेकॾहिं अहिड़े 1600 उस्ताद लाॻीतो मेल प्राइमरी ऐं सेकेंडरी साइड जा 1600 उस्ताद ग़ाइबु आहिनि। मतिलबु जैकबाबाद ज़िले जा 1600 उस्ताद जेकॾहिं घोस्ट हुजनि त उहो किरोड़े न अरबे रुपयनि जी बजट इहा ग़ाइबु थी थिए। इन सूरत हाल में तालीम जो सत्योनास आहे। इन सूरत हाल खे सिंध टीवी न्यूज़ जैकबाबाद जे ज़िलई रिपोर्टर ज़ैन सरकी मुख़्तलिफ़ धुरियुनि सां ॻाल्हायो आहे। अचो तव्हांखे उहा उनजी रिपोर्ट ॾेखारियूं। जी अज़हर साहब, बायोमेट्रिक पारां हिकिड़ी लिस्ट जारी कई वई आहे जंहिंमें काफ़ी जेके उस्ताद आहिनि 1300 खां मथे ॿुधाए वञनि था। उहे उस्ताद जेके आहिनि घोसड़ियूं करार ॾिना विया आहिनि बायोमेट्रिक पारां
जेको एजुकेशन ऑफिसर आहिनि उनखां घुर कई आहे त उन उस्तादनि ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे। ऐं उन्हनि इहो बि लिखियो आहे त जेके उस्ताद आहिनि उहे काफ़ी अहिड़ा उस्ताद बि आहिनि जेके इस्लामाबाद, कराची, हैदराबाद ऐं सिंध जे समेत मुल्क जे ॿियनि मुल्कनि में रहनि था ऐं पंहिंजी ड्यूटियुनि ते कोन था अचनि, त स्कूलनि में कोन था अचनि। उनजे करे उनजे ख़िलाफ़ कहिड़ी कार्रवाई कई वई आहे। उन सिलसिले में अॼु असीं वेंदासीं शहर जे मुख़्तलिफ़ स्कूलनि में, उते वञी ॾिसंदासीं उस्ताद आहिनि या न आहिनि। ऐं जेके तंज़ीम जा अॻुवान आहिनि जेके उस्तादनि सां बि ॻाल्हाईंदासीं, कोशिशि कंदासीं तालीम खाते जेको ऑफिसर मिलियो उन सां बि ॻाल्हाईंदासीं ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी करे उते ॾिसंदासीं उस्ताद उते पुॼे थो नथो पुॼे, उन ॻोठाणनि खां पुछा कंदासीं उस्ताद अचे थो या नथो अचे। इहे सभु ॻाल्हियूं सभु सुवाल खणी असां वेंदासीं, उनखां पुछा कंदासीं छा चवणु आहे। साईं, बुनियादी तौर ते बायोमेट्रिक वारा जेके आहिनि दोस्त असांजा, उहे जॾहिं विज़िट कनि था पिया त उन विज़िट दौरान हिकिड़ा त अहिड़े टाइम ते अचनि था जेके सुबुह जो टाइम खां अॻु में था अचनि। जॾहिं टाइम खां अॻु में ईंदो त को बि मुलाज़िम कहिड़े बि इदारे में टाइम खां अॻु में नथो अचे। उहो स्कूल हुजे, ऑफिस हुजे, दफ़्तरु हुजे, बैंक हुजे या ॿियो कहिड़ो बि प्राइवेट इदारो हुजे, उनजे करे उनजो हिकिड़ो टाइम मख़सूस आहे। उन टाइम खां जेकॾहिं को अॻु में विज़िट ते अचे थो ऐं उनखे एब्सेंट थो ॼाणाए त इहो थी नथो सघे हिकु। ऐं उनखां पोइ वरी साॻे वक़्तु बाद वारो टाइम बि ईअं आहे त जेकॾहिं उनजो टाइम 1:30 बजे आहे, तव्हां विज़िट 2 बजे कयो था पिया, त इहो बि टाइम न आहे विज़िट जो। विज़िट जो टाइम आहे स्कूल पीरियड में जेको मुक़ररु थियल टाइम आहे, हदफ़ आहे उनजो। ऐं उनखां पोइ ॿियूं शयूं जेके कयूं वञनि थियूं पियूं त बाबा ही जेके आहिनि उस्ताद ग़ैर हाज़िर आहिनि। हिकिड़ा उस्ताद उहे आहिनि जन जूं मोकलूं ऑफिस में जमो कयल आहिनि, ऑफिसर न हुजण जे करे, मंज़ूर न थियण जे करे उहे स्कूल नथियूं अचनि मोकलूं, ऐं उन्हनि खे बि ग़ैर हाज़िर ॼाणाए था छॾनि। ऐं हिकिड़ा अहिड़ा बि वाक़िया थिया आहिनि जेके उस्ताद रस्ते में एक्सीडेंट थी विया या रस्ते में को हादसो पेश अची वियो, उहो बि टाइम ते न पहुतो मजबूरी तहत, उनखे बि एब्सेंट कयो वियो। ऐं हिकिड़ा उहे उस्ताद जेके स्कूल में मौजूदु हूंदे कॾहिं कॾहिं अंगूठो मैच नथो थिए उनजो, त उन्हनि खे बि ग़ैर हाज़िर ॼाणायो थो वञे, बायोमेट्रिक सिस्टम में नथो अचे। त इन हवाले सां इहे शयूं जेके आहिनि उन्हनि ते गौर थियणु घुरिजे ऐं उन्हनि माण्हुनि खे बि मौक़ो ॾियणु घुरिजे जिन खे हिननि एब्सेंट ॼाणायो आहे। ऐं डिपार्टमेंट खे बि लिखणु घुरिजे त डिपार्टमेंट उन सिलसिले में इंक्वायरी करे ऐं उनखां पोइ रिपोर्ट पधरी कई वञे त आया इहे ग़ैर हाज़िर हुया या न हुया। ऐं इन्हनि ते ॿिया इल्ज़ाम जेके हणनि था त ॿियनि शहरनि में रहनि था, ॿियनि जायुनि ते रहनि था, उन करे स्कूल नथा अचनि। बाबा हर डिपार्टमेंट जा माण्हू, मिसाल तौर ते जेकाबाद जे बैंकनि में माण्हू जेके आहिनि, ऑफिसनि में माण्हू शिकारपुर जा बि आहिनि, हैदराबाद जा बि आहिनि, कराची जा बि आहिनि, सखर जा बि आहिनि। अहिड़ी रीति उस्ताद बि ॿियनि शहरनि में वेठा आहिनि, ॿियनि जायुनि ते ड्यूटियूं कनि था। इहो को वॾो मसइलो न आहे त ॿिए शहर जो माण्हू ॿिए ज़िले में जेको आहे पंहिंजो ड्यूटी नथो करे सघे। नौकिरी त बाबा किथे बि माण्हू करे सघे थो पियो। बाक़ी रहियो सुवाल इहो त उन्हनि खे ॿुधो वञे, उन्हनि खे ॿुधो वञे, इहो उन्हनि जो राइट आहे त हू उन सिलसिले में छा था चवनि ऐं कहिड़ो जवाबु ॾियनि था। मां सम्झां थो पियो त जहिड़े नमूने जी रिपोर्ट पेश कई वई आहे ईअं न आहे जीअं पेश कई वई आहे, ऐं इन ते गौर करणु घुरिजे ऐं इन ते हिकिड़ी इंक्वायरी मुक़ररु थियणु घुरिजे त आया इहे मसइला, इहे जेके आहिनि, इहे जेका रिपोर्ट पेश थी आहे इहा वाक़ई हक़ीक़ी आहे या ईअं बि थी सघे थो त के माण्हू पंहिंजो पावर जो ग़लति इस्तेमालु कंदे कावड़ में अची कंहिं माण्हू जे ख़िलाफ़ु एक्शन था खणाए छॾनि ऐं उनजे ख़िलाफ़ु रिपोर्ट कढी था छॾनि। उन करे इन ते वरी हिकिड़ी नज़र विझणु घुरिजे ॿीहर ऐं उन्हनि खे मौक़ो फ़राहम कयो वञे त हू पंहिंजे सिलसिले में कहिड़ी वज़ाहत था कनि। साईं, आउं हक़ीक़त ते मबनी पहिरीं जेका वज़ाहत करे वियुसि त उनखे हक़ीक़त ते मबनी आउं करार नथो ॾियां। ऐं इहो बि इल्ज़ाम नथो हणां त केरु माण्हू पैसा वठे थो, छो त इहो उन्हनि जे विच में लेन देन आहे। थी सघे थो पैसा वठंदा हुजनि, थी सघे थो न वठंदा हुजनि, फ़रिश्तो त केर बि कोन्हे न। के माण्हू पैसा ॾींदड़ बि हुजनि, के माण्हू पैसा वठंदड़ बि हुजनि, पर इहा लेन देन उन्हनि जे विच में आहे। इहो मसइलो हिकिड़ो अलॻि आहे। रहियो सुवाल जेसि ताईं उन्हनि माण्हुनि जो जेके माण्हू इन में आया आहिनि एब्सेंटीज़ जी लिस्ट में, त उन्हनि खे मौक़ो फ़राहम करणु घुरिजे त आया हू पंहिंजे सिलसिले में कहिड़ी वज़ाहत था पेश कनि, कहिड़ो उज़र था ॼाणाइनि, कहिड़ियूं उन्हनि जूं मजबूरियूं आया उहे हुया न हुया। ऐं उनखां पोइ उन ते डिपार्टमेंटली इंक्वायरी करणु घुरिजे। हेॾो सारो डिपार्टमेंट वेठो, हिकिड़े माण्हूअ जी रिपोर्ट ते तव्हां जेको आहे 1600 माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणंदो छा? ही DOs, डायरेक्टर, SDO, TO, हेड मास्टर, इहे छा जे लाइ वेठा आहिनि? उन्हनि खां बि रिपोर्ट वठणु घुरिजे त उहे आया उहे पंहिंजे स्टाफ जे बारे में छा था चवनि, उहे विज़िट कनि ऐं उन्हनि जी रिपोर्ट पेश कनि। साईं, बुनियादी तौर ते पढ़ाइण जे सिलसिले में त ॿराया आहिनि ई कोन। असां मुआवज़ो वठूं था, पघार वठूं था पढ़ाइण जी, इन ते ॿराया कोन्हनि। उस्ताद खे पढ़ाइणु घुरिजे ऐं असां ते बि फ़र्ज़ु आयत थो थिए त असां उन्हनि खे चऊं ऐं चऊं था।
हिकिड़ा माण्हू जेके आहिनि हिकिड़नि जा पंहिंजा ख़ुदरू अमल आहिनि, उहे ख़ुदरू अमल त माण्हू पाण ई कंदो आहे न। जेकॾहिं को घुसाइण जो आदी आहे त उनखे तव्हां केतिरो बि चओ त उहो उन खां न मुड़ंदो, पर जेको पढ़ाईंदड़ आहे तव्हां केतिरो बि रोकियो उनखे उहो पढ़ाइण ईंदो। उन करे पढ़ाइण ते ॿराया न आहिनि। असांजी क़ौम जो असां ते फ़र्ज़ु आहे ऐं असां हिन महिल सम्झूं था त हिन जेका क़ौम सूरत हाल मां गुज़रे थी, उस्ताद ई उनखे कढी सघे थो, सियासतदान नथो कढी सघे, ॿियो माण्हू उन खां हिन सूरत हाल मां नथो कढी सघे सवाइ उस्ताद जे। उन करे उस्ताद खे सिर्फ़ु न पढ़ाइणु घुरिजे पर उन्हनि जी समाजी मसइलनि में रहनुमाई करणु घुरिजे। उस्ताद ते इहो फ़र्ज़ायत थिए थो। हाणे सभ खां पहिरियों ॻाल्हि इहा असांखे सम्झणु घुरिजे त हिननि खे बायोमेट्रिक सिस्टम ठाहिण जी ज़रूरत छो पई। बुनियादी तौर ते जेको सिंध सरकार बायोमेट्रिक सिस्टम ठाहे करे सिंध जे तालीमी इदारनि खे तबाह करणु चाहे थी। तव्हां ॾिसो त असां वटि जेको DO अचे थो, EDO अचे थो, डायरेक्टर अचे थो, जेके हिन वक़्तु हुकुमरान आहिनि उन्हनि जी मर्ज़ियुनि सां अचनि था। उहा तालीम जी बहितरी न बल्कि उहा ख़ुदि हुकुमराननि जी बहितरी जे लाइ कमु करनि था। बायोमेट्रिक बि उन्हनि जी हिकिड़ी कड़ी आहे। बायोमेट्रिक अपॉइंटमेंट्स जेके थिया आहिनि उन्हनि खे तालीम जी बहितरी जे लाइ न कयो अथनि बल्कि तालीम खे ख़राबु करण लाइ कयो अथनि। इन्हनि जे अचण सां, बायोमेट्रिक जे अचण सां अॻे जेके उस्ताद हुया रेगुलर, उन्हनि जी बि हिननि एॾी वॾी तज़लील कई आहे। स्कूल जे टाइम खां 5 मिंट अॻु में पुॼनि था, असांजी फीमेल टीचरनि सां बदतमीज़ी करनि था, स्कूल जे टाइम खां पोइ अचनि था। त उनजो हल इहो आहे, सिंध सरकार जेकॾहिं चाहे थी तालीमी इदारा बहितर थियनि, सभु सिस्टम ख़तमु करनि, बायोमेट्रिक खे फौरी तौर ते ख़तमु करणु घुरिजे। उन खां पोइ गवर्नमेंट मेरिट ते असांजा ऑफिसर लॻाए त पोइ ॾिसो कीअं त इदारा नथा हलनि। तव्हां ॾिसो त जैकबा जे अंदरि 3 साल थी विया आहिनि, हिननि HST खां हेडमास्टर नोटिफाइड थी विया आहिनि, उनजो नोटिफिकेशन न निकितो आहे, निकिरी वियो आहे। पर असांखे जे उन्हनि उस्तादनि खे, हेडमास्टरनि खे पोस्टिंग इन करे नथी ॾिनी वञे जो उन जे अंदरि सियासी मुदाख़लत आहे। त असां इहो चाहियूं था त सिंध जे तालीमी इदारनि में सियासी मुदाख़लत बंदि थियणु घुरिजे, पोइ सभु मसइला हल थी वेंदा। बाक़ी जेकॾहिं ही सियासतदान ऐं हुकुमरान ऐं नाइल ऑफिसर लॻाईंदा त पोइ इहा मसइला हूंदा। सभ खां पहिरियों भाऊ असांजी गुज़ारिश हीअ आहे त इहा जेका लिस्ट पाती आहे, इहा लिस्ट एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां मुयसरु कई वई आहे, जेका DO ऑफिस में हिन वक़्तु मौजूदु आहे, जंहिंमें 1100 माण्हू समथिंग कुझु आहे। एजुकेशन डिपार्टमेंट वारनि हिते DO साहब खे इहो लिखी मोकिलियो आहे त हिन लिस्ट में जेके बि मास्तर आहिनि या सरकारी मुलाज़िम जेके एजुकेशन डिपार्टमेंट सां सलाहियल आहिनि, कि जेके कमकार में उनमें उस्ताद बि आहिनि, चौकीदार बि आहिनि, नायब कासिद बि आहिनि, लेबर असिस्टेंट भी आहिनि, जेके भी कैडर में कम था कनि, उन्हनि खां इन जी रिपोर्ट घुरी आहे त हिन लिस्ट मंझां असांखे उहे माण्हू ॾसियो जेके इदारे खे छॾे चुका आहिनि, रिटायर थी चुका आहिनि, फोत थी चुका आहिनि। असांजी मालूमात जे आधार ते इन में को बि अहिड़ो उस्ताद कोन्हे जेको घोसड़ू आहे, जंहिंखे असां घोसड़ू चऊं, जेके ही चवनि था एब्सकांडरनि बायोमेट्रिक वारा जेके असां ॿुधनि था। सो अहिड़े तरीक़े सां इहा जेका लिस्ट आहे रुगो उन्हनि डिपार्टमेंटनि वारनि जी छंड छाण जे लाइ हिते मोकिली आहे। इन जो ॿियो रुख जेको तव्हांजो सुवाल जेको ॿियो आहे त उनमें उन्हनि जेके चवनि था त पिया जेके कुझु उस्ताद आहिनि या जेके माण्हू आहिनि जेके इस्लामाबाद में ॿियनि किथे ड्यूटियूं कनि था पिया, सभ खां पहिरियों असां तंज़ीम जे आधार ते असां इहो अर्ज़ु कंदासीं त असांजी तंज़ीम जे तवसु सां त असांजी तंज़ीम अहिड़नि माण्हुनि खे जेके हिबिचुअल गैरहाज़ुर आहिनि, असां उन्हनि खे ऑन नथा कयूं। उहे असांजा साथी कान्हनि के, हू कंहिं बि सरकारी मुलाज़िम जिथे बि काथे ॿी नौकिरी कनि था। असां चाहींदासीं त DO उनका शिफ़ाफ़ हिकिड़ी इंक्वायरी रखे, जेके अहिड़ा माण्हू असांजे इदारे में अची विया आहिनि त उन्हनि जी इंक्वायरी करे उन ते जेको बि क़ानूनी क़दम खणे उहो ठीकु आहे। बाक़ी रही ॻाल्हि इतफ़ाक़ी तौर ते जेकॾहिं को प्राइमरी उस्ताद आहे, उहो कंहिं ॾींहं ते बायोमेट्रिक वारो वञे थो पियो ऐं उन ॾींहं ते कंहिं बि मजबूरी तहत हू नथो पहुची सघे, त असां उन्हनि उस्तादनि जेके पढ़ाइनि था पिया, 24 कलाक पंहिंजो ड्यूटी ईमानदारी सां ॾियनि था पिया, असां चवंदासीं त उन्हनि जे वधि में वधि उन्हनि खे जेका बि शिकायत आहे, जेका बि इदारे जेके हू गैरहाज़ुर थिया आहिनि, त उन्हनि जी उन ॾींहं जी पघार काटी वञे, न कि उन उस्ताद खे तज़लील करे हिकिड़ो 400-500 माण्हुनि जी हिकिड़े भीड़ में ॿकरियुनि जीअं जानवरनि जीअं उन्हनि खे लाइन में लॻाए वञे। उस्ताद हिकिड़ो जेको आहे सो मुहज़ब पेशो आहे, पैगम्बराना पेशो आहे। असांजी गुज़ारिश इहा हूंदी त उस्ताद खे मुआशिरो इज़त जी निगाह सां ॾिसे, ताकी असां पंहिंजो जेको उस्ताद जो स्टेटस आहे असां मुआशिरे में जेकॾहिं असां मथे न करे बीहारे सघंदासीं त असां कामयाबी हासिल न करे सघंदासीं। ॾिसो, बायोमेट्रिक वारा बे इंसान आहिनि,
के फ़रिश्ता कान्हनि के। बायोमेट्रिक वारनि जी इहो असां ताईं बि अहिड़ियूं रिपोर्टूं मिलनि थियूं पियूं, असांजे कननि ताईं ॻाल्हियूं अचनि थियूं पियूं त हू जेके आहिनि सो उस्तादनि खे तंग था करनि, इन करे तंग था कनि त हू उस्ताद जेको आहे सो असांजे वेझो अचे ऐं सुभाणे असांखे को असांजूं जेके आहिनि मंथली वग़ैरह असां सां एडजस्ट करे वञे। डेफिनेटली हू बि हिकिड़ो मुआशिरे में इंसानु आहे, उहो बि रहे थो पियो, उहो इन जूं अहिड़ियूं शिकायतूं आहिनि। पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि त बायोमेट्रिक जे अचण सां कुझु बहितरी बि आई आहे। ईअं मां हरूभरू चवां यूनियन जे या उस्तादनि जे फेवर में रुगो ॻाल्हायां ऐं उन्हनि जे असांजे डिपार्टमेंट कुझु बायोमेट्रिक जे अचण सां बहितरियूं बि आयूं आहिनि। पर साॻे वक़्त ते हिन वक़्त ताईं मां इहो बि हरूभरू सर्टिफिकेट नथो ॾेई सघां त बायोमेट्रिक जे अचण सां शिफ़ाफ़ियत जेकी आहे सो 100% आहे। न, ईअं न आहे। कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि बायोमेट्रिक में बि, अहिड़ियूं हस्तियूं अहिड़ा माण्हू कमु कनि था पिया जंहिंजूं शिकायतूं आहिनि। सभु जा सभु सुठा बि न आहिनि, सभु जा सभु ख़राब बि न आहिनि। सो इहे शयूं बि आहिनि साॻे वक़्तु। साईं, सभ खां पहिरियों त तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलां त असांजो रुगो इहो कमु न आहे त असां रुगो उस्ताद खे रुगो हरूभरू जो डिफेंस कयूं। पेटेल जो नुमाइंदो हुजे, मां हुजां, मुंहिंजा दोस्त हुजनि, मुंहिंजा साथी हुजनि, जेके बि कमु कनि था ज़िले में, सभिनि जी इहा कोशिशि आहे त ज़िले जैकबाबाद में अहिड़ा इवेंट मुक़ररु कराए वञनि जंहिंमें उस्ताद खे हिकिड़ो इज़त जी निगाह सां ॾिठो थो वञे ऐं ॾिठो वञे। उन सिलसिले में ॿारनि जा क्विज़ कॉम्पिटिशन, करात जा मुक़ाबला, ज़हनी चटाभेटी जा इम्तिहान, ज़हनी चटाभेटी जा सवालनि जवाबनि जा प्रोग्राम, ॿारनि में अहिड़ियूं निसाबी ऐं ग़ैर निसाबी सरगर्मियूं जेके आहिनि सो पेटेलिफ जा काफ़ी सारा 7 जी तादाद में उहो प्रोग्राम पेटेलिफ रिथे थी पई। ऐं तव्हां उन जा मीडिया वारा दोस्त गवाह हूंदव। कई दफ़ा असां तव्हांखे उन्हनि में दावतूं ॾिनियूं, तव्हां आया आहियो, तव्हां पाण आई विटनेस आहियो। असां बिल्कुलु पंहिंजे असां पंहिंजे उस्ताद खे सुठी निगाह सां ॾिसूं था ऐं असां पंहिंजी ईमानदारी सां कमुकार कयूं था। इंशा ताला अॼु जो ॿारु जेको आहे इहो रुगो ॿारु पेरेंट उन्हनि जो ॿियो केरु थी थो सघे, पर स्कूल में 5 कलाक असां उन वालिदीन आहियूं। असां उन्हनि खे पंहिंजे बचड़नि वांगुरु ॾिसूं था। उनजे हर हिकु उन अमल ते असांजी निगाह जंहिंमें उनमें बहितरी थी सघे। इन अक्सरियत जेको आहे सो रिटायर्ड वठी चुका आहिनि ऐं अक्सरियत फोत शुदा आहिनि। छा हिननि में बायोमेट्रिक में इहा ख़ामी आहे त हिन खे अपग्रेड न कयो वियो आहे मुसलसल, ऐं इन जी वजह जो माना इहे अहिड़ा माना लिस्टां ठहनि थियूं जो उस्ताद मुंझी था वञनि। उस्ताद मुंझा जो शिकार थी वञे थो। इन में आम अवामुल नास में इहा शइ तासुर पैदा थिए थो त बाबा उस्ताद जेको आहे सो गोसड़ू आहे। ऐं उनजे बरक्स तव्हां जे लिस्टुनि जी तव्हां तस्दीक कंदव, तहक़ीक़ात कंदव त हिन में अक्सरियत उस्ताद जेके रिटायरमेंट वठी विया आहिनि उनजो रिकॉर्ड ते अञा बि हुननि जो जेको रिकॉर्ड मौजूदु आहे उन रिकॉर्ड खे हटाए न आयो वियो। ऐं ॿी अक्सरियत आहे जेके फोत थी चुका आहिनि त हुननि जो बि रिकॉर्ड हुन ते मौजूदु आहे, हुनजो रिकॉर्ड बि हटाए न आयो वियो। काफ़ी दफ़ा जेके स्पिंगांडर जेके माना जेके ग़ैर हाज़िर उस्तादनि जेका लिस्ट ठही शाया थी पूरी सिंध में, तव्हां ॾिसो त उनजे हज़ारनि जी तादाद में उहे जेके अहिड़ा उस्ताद हुया जेके रिटायरमेंट वठी चुका हुया या फोत थी चुका हुया। इन में जो वरी इन जो आम अमल नास खे तासुर इहो ॾिनो वियो त बाबा उस्ताद गोसड़ू आहे, उस्ताद गुसाए थो। ईअं न आहे, मञूं था पंहिंजा गुरू बराबरि न आहिनि, के ख़ामियूं असांजे महकमे में बि आहिनि, तालीम खाते में बि आहिनि। इन जो ज़िम्मेवार सिर्फ़ु उस्ताद कोन्हे, सिर्फ़ु इन खे उस्ताद इन सॼी अमल खे, बुरे अमल खे या तालीमी नुक़सान खे सिर्फ़ु उस्ताद ज़िम्मेदार बीहारणु इहो सही न आहे, मुनासिबु कोन्हे। इहो उस्ताद ज़िम्मेदार न आहे हिन जो। हक़ीक़त ईअं आहे त जेकी इहा लिस्ट निकिती आहे बायोमेट्रिक सिस्टम ते बि असांखे कुझु एतिराज़ात आहिनि। एतिराज़ात इन जे करे आहिनि त उते जेको एब्सकांडर लिस्ट निकिरे थी उहा सही नथी निकिरे। उन में जेके फोत थियल उस्तादनि जा नाला अचनि था ऐं जेके रिटायर थिया आहिनि उन्हनि जा नाला अचनि था, ऐं उन में के अहिड़ा उस्ताद आहिनि जेके रेगुलर आहिनि, उन्हनि जो मस्ट्रोल ते उन ॾींहं जी सिग्नेचर थियल आहे, उन ॾींहुं उहे स्कूल में मौजूदु हुआ, उन्हनि जो बायोमेट्रिक में उन्हनि जो एब्सकांडर में नालो अची वियो आहे। जेके हेबिचुअल एब्सकांडर आहिनि उस्ताद, उन्हनि जे मथां ज़रूरु एक्शन खयो वञे, डिपार्टमेंटल एक्शन उन्हनि जे मथां खयो वञे। असांखे कोई एतिराज़ न आहे, छो त उहे तालीम जे लाइ सही न आहिनि न। उन्हनि तालीम न ॾिनी आहे ॿारनि खे। ॿार अॼु असां इंतज़ारु कनि था उस्तादनि जे लाइ, हू जेकॾहिं स्कूलनि में अचनि हा त उहे ॿारनि खे तालीम ॾियनि हा। असां उन जे हक़ में न आहियूं।
असां उन उस्ताद जे हक़ में आहियूं जेको उस्ताद तालीम ॾिए थो, स्कूल में अचे थो ऐं असांजे ॿारनि जो असांजे सिंध जे मुस्तक़बिल खे संवारण में उन्हनि खे संवारे थो, उन्हनि जी मदद करे थो, उहो असांजो उस्ताद आहे। बाक़ी बायोमेट्रिक सिस्टम जॾहिं खां लागू थियो आहे, RAC डिपार्टमेंट जॾहिं खां लागू थियो आहे, इन में बहितरियूं बि आहिनि पर वधि में वधि ख़ामियूं ॾाढियूं आहिनि। अॻे हिकिड़ो DO हूंदो हुयो जेको पूरे सिस्टम खे कवर कंदो हुयो, सुपरवाइज़र सिस्टम हुयो, जेके स्कूल में वञी सुपरवाइज़र पूरे तालीम जो जाइज़ो वठंदा हुया, मॉनिटरिंग कंदा पूरी तालीम जी, कोरस जे बारे में पुछा कंदा, कोरस जी मॉनिटरिंग। हाणे बायोमेट्रिक वारा अची कॾहिं बि कोरस जे बारे में पुछनि था, बायोमेट्रिक वारा अची कॾहिं उस्ताद जी कारकर्दगी बारे में ॾिसनि था, बायोमेट्रिक वारा अची कॾहिं बि क्लास में अची कंहिं ॿारनि को उन्हनि तालीमी निसाब जो जाइज़ो उन्हनि वरितो आहे। सुपरवाइज़र सिस्टम असीं चऊं था त बिल्कुलु सही हुयो। सुपरवाइज़र अचानक विज़िट कंदा हुया, हफ़्ते में 3 विज़िटां कंदा हुया ऐं उस्ताद तालीम ॾींदा हुया ऐं उन्हनि जो तालीमी जाइज़ो वरितो वेंदो। अफ़सोस आहे अॼु तालीमी जाइज़ो बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। इन जे करे असांखे काफ़ी ख़दशात आहिनि त इन्हनि सिस्टम खे सही कयो वञे। एतिरो एडवांस दौर थी वियो आहे। 2019 जी एब्सेंट लिस्ट 2022 में अचे थी। हीअ कहिड़ो एडवांस सिस्टम आहे? हीअ एडवांस सिस्टम त न थियो न। एडवांस सिस्टम तव्हांजो इहो आहे, तव्हां एब्सेंट कयो था कंहिंखे, उहो जल्द अज़ जल्द लिस्ट ओपन थिए। ऐं हिन में अहिड़ा बि असांजा उस्ताद आहिनि जेके रेगुलरनि अचनि था, उन्हनि जो थंब उन में नथो लॻे, हिननि जूं मशीना नाकारा आहिनि। 5 फिंगर आहिनि असांजी। तव्हां शनाख्ती कार्ड ऑफिस वञो, तव्हां बैंक में वञो, तव्हां उते जॾहिं तव्हां फिंगर्स ॾींदो, तव्हांजो थंब जी फिंगर नथी लॻे, तव्हांजी 4 फिंगर जी पंहिंजो वठंदा, इन मिडिल फिंगर जी वठंदा, सभिनी फिंगर्स खे उन्हनि खे टच कंदा आहिनि। पर हिते सिर्फ़ु थंब जो आहे ऐं थंब इन में 50% अहिड़ा उस्ताद आहिनि जंहिंजो थंब उन में मैच नथो थिए, थंब उहो नथी खणे मशीन, उहो बि एब्सेंट थो थी वञे। हीअ त नाजाइज़ ई आहे न। अहिड़ियुनि कमी पेशियुनि खे उन्हनि खे दुरुस्त करणु घुरिजे। गवर्नमेंट खे असां अपील कयूं था ऐं मथे इदारनि खे अपील कयूं था त महिरबानी करे हिन जी जे कमी पेशियूं आहिनि उहे दूरि कयूं वञनि, पोइ हर सिस्टम सही थी वेंदो। ॾिसो न, ईअं आहे कुझु ईअं हूंदा। अने उन्हनि उस्तादनि जो डायरेक्ट जेको राब्तो आहे न, उहो बायोमेट्रिक वारनि सां आहे। डायरेक्ट उन्हनि सां राब्ता करे हलिया था वञनि ऐं बायोमेट्रिक वारा पाण ई उन्हनि खे इंफॉर्मेशन ॾियनि था त हाणे अचो तव्हांजी असां बायोमेट्रिक वठूं था। उहो कंहिंखे ख़बर बि न आहे, कंहिं ऑफिसर खे बि ख़बर न आहे, पर बायोमेट्रिक उन्हनि जो पाण में हिकिड़ो कनेक्शन आहे। पर असां उन उस्ताद जी हिमायत नथा कयूं जेको पघार खणे थो, उस्तादनि जे मुस्तक़बिल सां खेॾे थो। उन उस्ताद जी असीं तंज़ीम जे तरफ़ां कॾहिं बि फेवर न कई आहे। असीं तंज़ीम जे तरफ़ां अञा स्कूलनि में असीं प्रोग्राम कराईंदा आहियूं। तव्हां सिंध TV जा दोस्त शामिलु हूंदा हो। असीं टीचर्स एवार्ड जो प्रोग्राम कराईंदा आहियूं त साल में 1-2 दफ़ो। असीं ॿारनि खे एवार्ड ॾींदा आहियूं जेके सुठी बहितर तालीम जो मुज़ाहिरो कनि था। असां नात ख़्वानी जा प्रोग्राम थियनि था जे इन में असां तंज़ीम उन्हनि सां कोऑपरेशन कंदा आहियूं। असां वधि में वधि कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़े पढ़ंदड़ उस्ताद जी हौसला अफ़ज़ाई कई वञे ऐं पढ़ंदड़ शागिर्द जी हौसला अफ़ज़ाई कई वञे। उन में असांजो भरपूर हमेशह साथ आहे ऐं साथ रहंदो। पहिरियां त इहो साईं असांजो जेको उस्ताद आहे उन्हनि जी बदिलियूं जेको आहे सो अहिड़े इलाइक़नि में कयूं वयूं आहिनि। जेको शहर जो उस्ताद माना जागीर ताईं वञे थो पियो, एॾे परे परे उन्हनि जूं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। असांजो इहो आहे त असांजे तंज़ीम उन्हनि खे यूसी में बदिली कयूं वञे। तव्हां ॾिसो जेसिताईं उहो पहुचे थो त बायोमेट्रिक वारो 8:30 बजे वञे थो। थी सघे थो कॾहिं हुनजी मोटरसाइकिल पंचर थींदी हूंदी, कॾहिं हुनजो पेट्रोल बि ख़तमु थी वेंदो हूंदो। माना उहो बि जेको आहे सो हुन में बायोमेट्रिक में जेको आहे सो गैरहाज़ुर थिए थो पियो। ऐं ॿियो इहो त उन ॾींहुं जेका डायरेक्टर असिस्टेंट डायरेक्टर कराची विज़िट कयो, तव्हां ख़बर आहे त बरसाति हुई, मौसम ख़राबु हुई, त कुझु स्कूल अहिड़ा आहिनि असांजा जिते लेडीज़ परे वेंदी आहे, नूर मोहम्मद पठान वग़ैरह, उते रक्शे वारो न आयो त ज़ाहिर आहे उहा लेडीज़ उन ॾींहुं उते न पहुचंदी। त उन्हनि खे बि जेको आहे सो बाबा गैरहाज़ुर कयो आहे। असां इहो नथा चऊं त असांजा सभु उस्ताद गैरहाज़ुर आहिनि, पर असां इहो असांजो मौक़ो बि इहो आहे त जेके उस्ताद मुकमल ड्यूटी नथा कनि त असांजी तंज़ीम जेको आहे सो उन्हनि जे हक़ या उन फेवर नथी करे पई। ड्यूटी कराइणु जेको आहे सो असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जे ऑफिसरनि जो कमु आहे, असांजो कमु न आहे। असांजो कमु आहे उन्हनि खे हिदायत करणु, ताक़ीद करणु। तव्हांखे पाण ख़बर आहे असां बि शहर जे स्कूलनि जा हेड टीचर आहियूं।
असां बि त पंहिंजा स्कूल जेको आहे सो हलायूं था ऐं तंज़ीम जो बि कमु कयूं था, पर स्कूल बंदि करे असां पंहिंजो ऑफिसनि में वरी असां पोइ ईंदा आहियूं। असांजी कोशिशि आहे त असांजो ज़िलो जेकाबाद, तालुको जेकाबाद हिकु सुठो जेको आहे सो पढ़ियलु लिखियलु ज़िलो थिए ऐं तालीम सुठी थिए। बाक़ी इहो को माण्हू दावा करे त 100% जेको आहे हाज़िरी जेका आहे हाज़िर थींदी, उहा कॾहिं बि न थी सघंदी। कॾहिं मां बि गैर हाज़िर थी सघां थो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। त असांजे तंज़ीम जे तरफ़ां असांजी इहा कोशिशि आहे त असां जेकाबाद तालुके ऐं ज़िले जी तालीम जेको आहे सो बहितर कयूं। तीअं असां जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे त तालीमी प्रोग्राम जेको आहे स्कूलनि में बि कराईंदा आहियूं, जंहिंमें शेख अब्दुल हकीम स्कूल आहे, फुलबाग स्कूल आहे, पुलिस हेडक्वाटर आहे, फैमिली ॿिया अहिड़ा केतिरा स्कूल आहिनि। असां त रैलियूं बि कढंदा आहियूं, जेके तालीम जो ॾींहुं हूंदो आहे उन लाइ रैली बि कढंदा आहियूं। असांजो त पंहिंजो इहो मौक़ुफ़ हूंदो आहे त हेडमास्टरनि खे गुज़ारिश कंदा आहियूं त जेतिरा ॿार तव्हांजे स्कूल में पढ़नि था तव्हां उन्हनि खे चवंदा रहो त हर ॿार हिकु ॿार दाख़िल कराए। हिकु ॿार दाख़िल जंहिंमहिल 100 ॿार मूं 30 ॿार त अमल कंदा, पंहिंजे पाड़े वारे खे वठी ईंदा, पंहिंजे मिट माइट खे वठी ईंदा। असांजी कोशिशि आहे त असां पंहिंजे असां त सिटी लेवल ते उहिदेदार आहियूं, त पर असांजो तालुको, असांजी सिटी, असां चवंदा आहियूं तालीम याफ़्ता हुजे। ऐं तव्हां पाण ॾिठो आहे त वालदेन पंहिंजे ॿारनि खे घिटियुनि में अचूं था, ॿार घुमंदा हुता आहिनि, पर वालदेन ते या सिविल सोसाइटी माण्हू जो बि पंहिंजो फर्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि खे अची स्कूल में दाख़िल कराइनि न। कहिड़ो माण्हू आहे जो असां कंहिंखां भला प्राइमरी खां वठी ऐं हिन ते इंटर ताईं तालीम फ्री आहे, पर कुझु वालदेन जो बि त फर्ज़ु आहे पंहिंजे ॿारनि खे जेको आहे सो स्कूल ताईं पुॼाइनि न। त असां त बार बार जेको आहे मौजूदु पंहिंजी आहे त मां हेड टीचर आहियां, हर ॿार खे सुबुह जो असेंबली में चवंदो आहे हर ॿार हिकु ॿार दाख़िल कराए, या जेको ॿार नथो अचे उनखे जेको आहे स्कूल ॿार ईंदो त उनखे तालीम मिलंदी। हिकिड़ो ॿारु सिर्फ़ु इम्तिहान वारे ॾींहुं ईंदो वठी वालदेन बीह रहंदा आहिनि, पास कयो असां पढ़ाईंदासीं, त उन ॿार खे त कुझु बि न ईंदो न। त इन जे लाइ असांजी कोशिशि आहे त असां बि उन्हनि उस्तादनि खे हिदायत कंदासीं त पंहिंजे बार बार गैर हाज़िर थियो था या बार बार तव्हां लाइननि में बीठा हो, इहा सुठी शइ न आहे। बहितर आहे त पंहिंजे स्कूल में जेको आहे सो ड्यूटी कयो। 2019 ऐं 2020 जो बायोमेट्रिक पारां हिकिड़ी लिस्ट कढी वई आहे। तव्हां ॾिसो त बायोमेट्रिक जेका लिस्ट कढी आहे उन में उस्ताद जहिड़े अज़ीम पेशे खे गोश्त जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे। सभ खां पहिरियां त उस्ताद जहिड़े महज़ब पेशे खे गोश्त चवणु मां सम्झां थो असांखे शौरी इजाज़त नथो ॾिए। उनखां पोइ बायोमेट्रिक सिस्टम खे असीं बि वेलकम कयो होसीं ऐं हाणे बि कयूं था, पर उन में काफ़ी झोल आहिनि। उन में तव्हां ॾिसो त उस्ताद जेकॾहिं वन टीचर आहे कंहिं बि स्कूल में ऐं उस्ताद लीव ते हलियो थो वञे ऐं बायोमेट्रिक वारो उते वियो, उनखे उहो एब्सेंट थो करार ॾिए। उनखां पोइ हिते काफ़ी स्कूल अहिड़ा आहिनि जेके सिटी जा स्कूल आहिनि, मुकमल स्टाफ उनजा पटेवाला चौकीदार मुकमल स्टाफ जो स्टाफ उन्हनि खे गैरहाज़िर ॾेखारियो आहे। मां सम्झां थो इहो मुमकिन ई कोन्हे को असांजे सिटी जा स्कूल जेके आहिनि उहे मुकमल तौर ते बंदि हुजनि। हिननि जो सिस्टम जेका पहिरीं सां कॾहिं त हीअ चवंदा आहिनि असांजो सिस्टम जेको ऑनलाइन आहे उहा ख़राबु आहे, कॾहिं चवंदा आहिनि त असांजी डिवाइस ख़राबु आहे। हाणे सिस्टम हिन जा पंहिंजा ख़राबु ऐं उते घर वेही करे अहिड़े क़िस्म जा रिपोर्ट जेके हलाइनि पिया, अहिड़े क़िस्म जो मां सम्झां थो त उस्ताद जेके असांजा गैर हाज़िर ॾेखारिनि उहे गैर तरीक़े सां ॾेखारिया विया आहिनि। असांजो उस्ताद अक्सरत हाज़िर आहे। मां सम्झां थो कुझु उस्ताद थी सघे थो हुजनि जेकॾहिं कॾहिं हू गैर हाज़िर रहंदा बि हुजनि। हाणे बायोमेट्रिक सिस्टम जेका लॉन्च असां ते कई वई आहे उन में कंडीशन इहा आहे त असां वटि जेके स्कूल्स आहिनि उहे स्कूल तव्हां ॾिसंदव त 50% खां अबो स्कूल असांजा बंदि थी विया आहिनि। छो त काफ़ी उस्ताद अहिड़ा आहिनि जेके या त रिटायर थी विया आहिनि या उहे डेथ करे विया आहिनि या स्कूल को उस्ताद पंहिंजो ट्रांसफ़र करे वियो आहे। हिते उस्ताद जे बदिली जो निज़ाम जेको सिंध सेक्रेटेरिएट में कयो थो वञे, इहा आम उस्ताद जे अप्रोच खां तमामु वधीक आहे। हाणे जेकॾहिं जंहिं सिस्टम खे तव्हां ईज़ी न बणाईंदो, उनखे ज़िले सतह ताईं न आणींदो त इन ते काफ़ी मसइला पैदा थींदा। हाणे ॾिसो काफ़ी तव्हां इन लिस्ट में ॾिसंदव त उन लिस्ट में काफ़ी उस्ताद जेके फ़ौत थी विया आहिनि 4-5 सालनि खां, उन्हनि उस्तादनि जा नाला बि अची विया आहिनि। जेके उस्ताद रिटायर करे विया आहिनि उन्हनि उस्तादनि जा बि नाला अची विया आहिनि। ऐं जेके उस्ताद PhD खां जेकॾहिं प्रोमोशन थी विया आहिनि, HST थी विया आहिनि, उन्हनि उस्तादनि जा बि नाला आहिनि। हाणे इन जो मां सम्झां थो चेक एंड बैलेंस हुजे घुरिजे। तव्हां पाण ॾिसंदा हूंदो त जेके ॿुधंदा हूंदो अहिड़ी क़िस्म जूं क्यासारियूं हलनि पियूं त बायोमेट्रिक वारा जेके आहिनि उहे पाण वञी उन्हनि खे ॼाणी बुझी उस्तादनि खे वधीक परेशान करण जे लाइ उहे पंहिंजे घर वेठे अहिड़े क़िस्म जूं लिस्टूं तयारु करे रहिया आहिनि। मां सम्झां थो अहिड़े क़िस्म जी लिस्ट न थियणु घुरिजे, छो त इन शयुनि खे असांजी जेका पेटलफ़ तंज़ीम आहे, असांजी पहिरीं जेका मंशूर आहे उहो सिंध जी तालीम खे बहितर बणाइण लाइ असीं चाहियूं था त सिंध जी तालीम बहितर थिए ऐं उस्तादनि खे हरूभरू परेशान न कयो वञे। हिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तालीम ते तजुर्बा कया विया आहिनि। कॾहिं मैनेजमेंट सिस्टम जे हवाले सां कयो थो वञे,
करे ॿियो को सिस्टम लॉन्च थो कयो वञे। अहिड़ा मुख़्तलिफ़ तजुर्बा करे सिंध जे तालीम जो ॿेड़ो ॿुड़ियो थो वञे। ही उस्ताद जेको हाणे लिस्ट कढी अथऊं, मां सम्झां थो इन लिस्ट में काफ़ी अहिड़ा उस्ताद ग़रीब आहिनि जेके रोज़ाने बुनियाद ते स्कूल में वेंदड़ आहिनि। जेकॾहिं उस्ताद 15 मिंट स्कूल खां लेट पहुतो, उन उस्ताद खे गोश्त ॾिनो वियो। ॾिसो असां वटि हिकिड़ो सिस्टम आहे, हिकिड़ो क़ानून आहे, जेकॾहिं उस्ताद लीव ते हलियो थो वञे, जेको असांजो क़ानूनी हक़ आहे, उन लीव खे बि हू एक्सेप्ट नथा कनि। हेडमास्टर सर्टिफिकेट ॾिए थो त बाबा हीउ उस्ताद रेगुलर आहे ऐं पंक्चुअल आहे, ऐं उनखे हू एक्सेप्ट नथा कनि। हुननि जो सिस्टम इहो आहे त तव्हां असांखे जेको लीव हुजे उहो बि असां वटि पहुचायो। हाणे जेकॾहिं तव्हां ॻड़ीखेरे खां जेकॾहिं पुनू भटी स्कूल जेको इलाइक़े जो उस्ताद हुजे, उहो जेकबाबाद पहुचण में उनखे पूरो ॾींहुं लॻी वेंदो। अहिड़े तरीक़े सां असांजो इलाइक़ो शाहीवाद ते वियो आहे। उतां जो बाहूखोस जो उस्ताद हिते कीअं उन एप्लीकेशन खे पहुचाए बायोमेट्रिक वटि। तंहिं करे हीउ सिस्टम जेतिरे ताईं दुरुस्त न थींदो, सिस्टम में जेकॾहिं चेक एंड बैलेंस न थींदो, त तालीम जी बहितरी नामुमकिन आहे। हमेशह उन्हनि मुल्कनि तरक़ी कई आहे जिते सिंध तालीम जी बहितर तरफ़ वेंदी आहे, उहे मुल्क तरक़ी कंदा आहिनि। तालीम खे बहितर करण लाइ सिस्टम खे ईज़ी अप्रोच ॾिनो वञे, ऐं बायोमेट्रिक जेको सिस्टम आहे उहो ज़िले सतह ते आंदो वञे। असांजा TOs DOs डायरेक्टर ताईं उस्ताद खे ट्रांसफ़र जो अख़्तियार कोन्हे को। हीउ किथां जो उसूल आहे? उस्ताद जी ट्रांसफ़र, हिकिड़े पटेवाले जी ट्रांसफ़र जेको कराची वञे, मां सम्झां थो त इहो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो मसइलो आहे। हरूभरू तालीम खे ख़राबु करण लाइ इहो शिकियो थो वञे। हीअ जेका बि लिस्ट कढी वई आहे, इहो बिल्कुलु ग़लति तरीक़े सां कढियो आहे। मां सम्झां थो अहिड़ी शयूं न थियणु घुरिजनि। मां पहिरें बि अर्ज़ु कयो त ॾिसो न, हमेशह सिस्टम में चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे। छा जेकॾहिं बायोमेट्रिक असिस्टेंट सफिशिएंट खां मुबरत त कान्हे का न, उन ते बि का चेक एंड बैलेंस घुरिजे। छा उहो सही कमु करे रहियो आहे, छा उहो ग़लति कमु करे रहियो आहे या सही कमु करे रहियो आहे? इन करे आउं अर्ज़ु कयां त वाक़ई अहिड़े क़िस्म जूं क्यासारियूं हलनि पियूं। असां वटि स्कूल जीअं तव्हां चओ पिया, असां बि ईअं चऊं था त असांजा उस्ताद तमामु रेगुलर आहिनि, उस्ताद पढ़े रहिया आहिनि पंहिंजे फ़र्ज़ा जो। जेको उस्ताद लफ़्ज़ आहे, जेको उस्ताद पंहिंजो फ़र्ज़ खे सही नमूने सां अंजाम ॾिए थो, त उनखे ई असां उस्ताद तस्लीम कयूं था। जेकॾहिं को बि उस्ताद असांजो पढ़ण लाइ जेकॾहिं न पढ़ाईंदो, मां सम्झां थो उनखे उस्ताद सॾाइण जो हक़ ई कोन्हे को। ऐं बायोमेट्रिक में इहे शयूं आहिनि पंहिंजी जाइ ते। मां सम्झां थो त इन शयुनि ते चेक एंड बैलेंस हुजणु घुरिजे। सभ खां पहिरियां आउं गुज़ारिश कंदुसि, जेको उस्ताद पढ़ाईंदड़ आहे उहो ई असांजो मेंबर आहे। जेको पढ़ाईंदड़ उस्ताद हूंदो त उनखे ई असीं मेंबर कंदा आहियूं। ऐं ॾिसो, तालीम जे बहितरी लाइ PTLF हमेशह जाखोड़ कई आहे। काफ़ी असां तालीम जे बहितरी लाइ सेमिनार कोठाया आहिनि, ऐं काफ़ी हद ताईं असां जेको उस्ताद तबिको आहे उहो ॿारहाड़ी में पंहिंजे पेरेंट्स सां मिलंदा आहिनि त पंहिंजे बचनि खे स्कूलनि में वठी अचो ऐं उनखे तालीम ॾिवायो। हिन वक़्तु तव्हां ॾिसंदा हूंदव त 50% खां अबव जेके ॿार आहिनि उहे स्कूल अचनि कान था पिया। उन लाइ हिकिड़ी वॾी जाखोड़ करण जी ज़रूरत आहे, जदोजहद करण जी ज़रूरत आहे। असीं सभु सिंधी आहियूं, हीअ सिंध जी तालीम असां ते फ़र्ज़ु आहे थिए थो त असीं उस्ताद वञी घर घर गली गली इहो मुहिम हलायूं त सिंध जा जेके ॿार आहिनि उहे स्कूल अचनि ऐं स्कूल में ॿार जेके आहिनि उहे स्कूल में पढ़नि। तंहिं करे असां काफ़ी दफ़ा गवर्नमेंट ऑफ सिंध खे, एजुकेशन डिपार्टमेंट खे लिखियो आहे, असां काफ़ी दफ़ा मेमोरेंडम मोकिलिया आहिनि त बाबा निज़ाम खे तव्हां सुठो ऐं दुरुस्त कयो। अहिड़े तरीक़े सां असां बायोमेट्रिक जे हवाले सां बि काफ़ी दफ़ा लिखियो आहे त जेको आहे त बायोमेट्रिक सिस्टम खे आहे उहो ईज़ी अप्रोच कयो, उनखे ज़िले सतह ते आंदो वञे। जेकॾहिं तव्हां सफ़ा ज़िले सतह ते नथा आणो, घटि में घटि लाड़काणे यानी डिवीज़न सतह ते आंदो वञे न। जेकॾहिं तव्हांजो असांजो उस्ताद कराची ताईं कीअं पहुचे, उहो TO DO या डायरेक्टर उनखे कीअं, कहिड़ो स्कूल ख़ाली थिए थो उनखे कीअं पुर करे। 2 सालनि खां, 3 सालनि खां, 4 सालनि खां, 5 सालनि खां उस्ताद जेके आहिनि उते जेका डेथ थी वियो आहे, रिटायर थी वियो आहे, अॼु बि स्कूल ख़ाली पिया आहिनि। तव्हां ॾिठो हाणे ताज़ो रिसेंटली कोर्ट बि अहिड़ो हुकुम कयो आहे, 5000 स्कूल सिंध जा जेके बंदि कया विया, कोर्ट में कयो त उन स्कूल खे खोलियो वञे। मां सम्झां थो जेतिरे ते तव्हां निज़ाम खे दुरुस्त नथा कयो, ओतिरे ते तव्हांजी तालीम बहितर नथी थी सघे। नाज़रीन, तव्हां ज़ैन सरकी जी हीअ रिपोर्ट ॾिठी, तव्हां पाण माण्हुनि जी राय ॿुधी, ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे हिते सूरत हाल इहा आहे त तालीम खाते जो जेको वज़ीर आहे सैयद सरदार अली शाह, पाण पढ़ियो लिखियो समझदार हिकिड़ो अदीब क़िस्म जो माण्हू आहे, या अकबर लगारी साहब आहिनि, सेक्रेटरी एजुकेशन आहिनि, उहे पाण अदीब आहिनि, पढ़िया लिखिया माण्हू आहिनि। जेकॾहिं उहे इन सूरत हाल ते नोटिस न वठंदा त पोइ आख़िर हिन ज़िले जे तालीम जी मालिकी केरु कंदो? स्कूल वीरान, ख़ासि तौर ते फीमेल साइड ते इहो तमामु घणो रेशो आहे। मेल साइड ते बि घटि कोन्हे, पर फीमेल साइड ते हज़ारे टीचर्स आहिनि जेके उहे कोन थियूं अचनि स्कूल वरियनि खां वठी। वरी इन खां अलावा ॿी जेका हद आहे त जेके टीचर्स भर्ती थियल आहिनि उन्हनि खे सिग्नेचर करण बि नथी अचे, जेके वरी आहिनि।
हाणे जिन खे सिग्नेचर करणु नथी अचे, ख़ासि करे जेको OT ओरिएंटल टीचर्स आहिनि, उन्हनि कूड़ा आलमा फाज़िला जा सर्टिफिकेट वठी करे उन्हनि खे ॿ 2.5 लख रुपयो सैलरी मिले थी OT टीचर खे, ऐं उहे लेडीज़ टीचर में लेडीज़ साइड ते 97% जेके लेडीज़ OT टीचर आहिनि उन्हनि जा एकेडमिक सर्टिफिकेट फेक आहिनि। उन्हनि जी का जांच पड़ताल कोन्हे, उनखे को ॾिसे वैसे कोन थो, उहे बि घोस्ट आहिनि, स्कूलनि में न अचनि, त पोइ इहा सूरत हाल कीअं थींदी। अणपढ़िया टीचर्स, हाई स्कूल टीचर्स, HST अणपढ़िया जिन खे सिग्नेचर करणु कोन अचे, स्कूल में कोन अचनि, त पोइ तालीम जो ॿेड़ो ॿुॾंदो न तरंदो त कोन। इन सूरत हाल खे सिहत खाते जे तालीम खाते जे वज़ीर सैयद सरदार अली शाह ऐं सेक्रेटरी अकबर लगारी साहब खे तवजो ॾियणु खपंदी आहे त जीअं ही तालीम जी का सूरत हाल बहितर बणिजी सघिजे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।